ٹنڈوالهيار शहर जे बुकेरा रोड जी रहवासण 20 साला नारी साइमा बिरोही पंहिंजे वर रियाज़ दर्द सां गॾु मीडिया सेंटर जहिड़ो पहुची धायो त असां 6 महीना अॻु अदालत ज़रिए पसंदि जो परणो कयो, जंहिं बैदि असां ॿई ज़ाल मुड़ुस जहिड़ो शहर जे वार्ड नंबर 9 में मसवाड़ जे घर में रहूं पिया। असां पंहिंजी शादीशुदा ज़िंदगी ख़ुशी सां गुज़ारे रहिया आहियूं। साइमा चयो त हाणे मुंहिंजा माइट मुंहिंजे मुड़ुस खे कूड़नि क़िस्म में फासाइण ऐं अॻिरा नतीजा भोगण जूं धमकियूं ॾेई रहिया आहिनि, जंहिं सबबु सख़्तु परेशान आहियूं। असांखे मुंहिंजे माइटनि मां जान जो ख़तरो आहे। हुन वसवारनि खां मुतालबो कयो त मूंखे ऐं मुंहिंजे मुड़ुस खे तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे। मूं पंहिंजे पसंदि सां शादी कई आहे ऐं मुंहिंजा घर वारनि जेके मूंखे ऐं मुंहिंजे घर वारे खे तंग था करनि ऐं धमकियूं था ॾियनि त तुंहिंजे घर वारे खे ॿधाईंदासीं ऐं मुंहिंजो घर वारो चए थो त आउं तव्हां सां गॾु कोन थो रहणु चाहियां। मूंखे ज़ोरी ज़बरदस्ती मुंहिंजा घर वारा चवनि था त मूंसां गॾु हल हुते रहो, ऐं उन्हनि सां गॾु नथी रहणु चाहियां, ऐं अकेली रहणु थी चाहियां। मुंहिंजा घर वारा मूंखे मुंहिंजे घर वारे खे तंग था करनि ऐं धमकियूं था ॾियनि त तुंहिंजे घर वारे खे ॿधाईंदासीं। ऐं ॿियो माण्हुनि जा बि चवनि था त माण्हुनि खे वठी ईंदसि, माण्हू तोखे मारंदा, मतिलबु कई ॻाल्हियूं धमकियूं माना मूंखे जाम था ॾियनि ऐं टार्चर वधीक था करनि मूंखे।